नाज़रीन, टंडोजाम वेझो तेज़ रफ़्तार ट्रालर वाटड़ो खिची भाटे मारे छॾियो आहे। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर इमरान अली सोहो सां। जी इमरान, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, टंडोजाम वेझो हैदराबाद मीरपुर खास रोड ते अमार टाउन वारे इलाइक़े में रोड पार कंदड़ 50 सालनि जो शख़्स ॻोठाणो हो यो गोलो कोली, जंहिंखे 22 व्हीलर ट्रालर चेभाट जी मथां चाढ़े छॾियो, जेको मौक़े ते ई फोत थी वियो। जॾहिं त ट्रालर ड्राइवर भॼण जी कोशिशि कई, पर इलाही हुते मौजूदु जेके माण्हू हुआ उन्हनि थोरो अॻियां ट्रालर ड्राइवर खे पकड़े वरितो, जंहिंखे पुलिस हवाले कयो। इतला ते पुलिस पहुची लाश खे रूरल हेल्थ सेंटर ऐं उन खां बाद पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो आहे। जॾहिं त पुलिस पारां ट्रालर ड्राइवर ऐं जेको ट्रालर आहे उनखे पंहिंजी तहवील में वठी टंडोजाम थाणे ते बीहारे छॾियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं अञा ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। जी इमरान, अव्हां जी महिरबानी।